ऐसो कर सन्यासा मन से सदन सभे कर समझो मन से सदन सभे कर समझो मन ही माही उदासा हे मन ऐसो कर सन्यासा हे मन ऐसो कर सन्यासा। जत की जटा जोग को मजन जत की जटा जोग को मजन नेमक नखन बढ़ाओ ज्ञान गुरु आत्म उपदेशो नाम विभूति लगाओ सन्यासा।
जोग घर वेठे पायो। गुरु नानक तो चए गृहस्थ में रही करे, घर बैठिया जोग पाइए। नानक सतगुर के उपदेश, सच्चे गुरु का उपदेश वठी करे। गृहस्थ में रही करे, वन से सदन सभे कर समझो। रहो घर में पर उनके झंगल समझो। जे झंगल में आसक्ति को न हूंदी आहे, मोह को न हूंदो आहे, अहंकार को न हूंदो आहे, संग्रह न हूंदो आहे, वो सब घर में करे सघो था न। वन से सदन सभे कर समझो, मन ही माहे उदासा। ॿाहिरां गृहस्थी कयो ताकि तव्हां संसार खे समझी सघो, ऐं जेसि ताईं घुसंदा न तेसि ताईं मुक्त को न थी सघंदा, जेसि ताईं संसार में घड़ंदासीं न। हाँ, पोइ जल में कमलवत रहूं, कमल जो गुल वांगुरु हिन संसार में रही थोड़ा मथे रहूं, पर संसार में गए बगैर असां संसार खां छुटी कोन सघंदासीं। ईअं ई थियो हो शंकराचार्य सां। शंकराचार्य हो आदि शिव जेको पहिरियों शंकराचार्य, उन ज्ञान जो अद्वैत जो प्रचार कयो कि जीव ही परमात्मा है। उनजो एॾो प्रभाव जो उन वक़्तु 84 पंथ हुआ। 84 पंथनि जे जेके प्रमुख आचार्य हुआ, उन्हनि सभिनी खे उन हाराए छॾियो शास्त्रार्थ में, अद्वैत जी साधना सां। अद्वैत माना जीव ऐं ब्रह्म हिकु ई आहे, ऐं जेको हिन खां हाराईंदो हो उनखे पंहिंजो चेलो ठाहे छॾींदो हो। सन्यास, उनखे सन्यास ॾियारींदो हो कि संसार छॾ, संसार मिथ्या अथई, ब्रह्म सत्य जगत मिथ्या, ही जगत मिथ्या है। वो घुमंदो घुमंदो आयो बिहार में, मिथिला जिते आहे नगरी, उते पंडित मंडन मिश्र रहंदो हो, गृहस्थी, ऐं उनजी ज़ाल भी हुई उभय भारती। गृहस्थी पर शास्त्रनि जो ज्ञाता, जानकार, सब उनखे ख़बर। शंकराचार्य पंडित मंडन मिश्र वटि आयो शास्त्रार्थ करण जे लाइ कि पाण पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि रखूं था। तूं गृहस्थी आहीं, मां सन्यासी आहियां, ॾिसो शास्त्रार्थ में कंहिंजी ॻाल्हि सही थी साबित थिए। ऐं जज ठाहियो वियो हिनखे, हिनजी ज़ाल खे, उभय भारती खे। हाणे शास्त्रार्थ शुरू थियो, घणे ॾींहं हलंदो रहियो शास्त्रार्थ, कंहिं नतीजे ते न पहुता। वो गृहस्थ जो खूबियूं ॿुधाईंदो वञे त शंकराचार्य अद्वैत ब्रह्म जूं खूबियूं ॿुधाईंदो वञे, निवृत्ति मार्ग जूं, शादी न करण जूं, संन्यास मार्ग जूं। पर आख़िरीअ में शंकराचार्य खटे वियो, वो जीते वियो, छो त वो विद्वान हो, वो अवतारी पुरुष हो, ऐं हुनजो सिद्धांत सही हो कि ईश्वर निराकार आहे, निर्गुण आहे। खटे वियो त जेका उभय भारती हुई, उनजी ज़ाल मंडन मिश्र जी, उनजी बियो अञा ख़त्म कोन थियो आहे शास्त्रार्थ। हाणे पंहिंजे घोट जे बदिरां मां शास्त्रार्थ कंदसि, छो त मां उनजो हिसो आहियां, अर्धांगिनी आहियां, मूंखे अधिकार आहे। त पहिरियों दफ़ो इहो थियो, हिकिड़ी स्त्री हिकिड़े सन्यासीअ सां शास्त्रार्थ करण वेठी। उनमें बि 18 ॾींहं हलंदो रहियो शास्त्रार्थ। विच में ब्रेक कनि पिया, विच में रोटीअ जे लाइ ऐं विश्राम जे लाइ, पर वरी शास्त्रार्थ शुरू थिए पियो। आख़िरी हारण लॻी हीअ बि, छो त अद्वैत ब्रह्म जेको सच में हुजे अद्वैती। ऐं शंकराचार्य त भक्तीअ ते भी सूत्र लिखिया आहिनि, भज गोविंदम मूड़ मते। त उनखे भक्तीअ जी बि ख़बर हुई, त इन करे उनखे कोई हाराए न पियो सघे। हीअ जेॾी महिल ॾिठी हारायां थी मां, त हिकु अहिड़ो सब्जेक्ट शुरू कयईं कि शंकराचार्य चुप थी वियो। वो कहिड़ो सब्जेक्ट हो? काम शास्त्र।
हीअ चएसि थी उभय भारती तव्हांखे काम शास्त्र जे बारे में छा ख़बर आहे, काम जो स्वरूप छा आहे? त हुन चई इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, सन्यासीअ खां तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? त हुन चईसि तव्हां अगरि पाण खे सर्व शास्त्रनि जो ज्ञाता सम्झो था त काम बि हिकु शास्त्र आहे, काम शास्त्र बि हिकु शास्त्र आहे, उनजो हिकु विज्ञान आहे पूरो। ये सॼी प्रकृति काम सां ई पई थी संचालित थिए, प्रफुल्लित थी थिए पृथ्वी। अगरि मोर नचे थो त इहो हिकु काम जो सूक्ष्म रूप आहे। रस खे तव्हां इग्नोर कंदा छा? काम हिकु रस आहे। ॿुधायो काम में हाणे हिनजो घोटु बि वेठो आहे माईअ जो, पर माईअ छो त हाणे हार जीत जो फ़ैसिलो आहे त अहिड़ो प्रश्न पुछी वरितई, तव्हांखे छा अनुभव आहे? काम में घणियूं कलाऊं थींदियूं आहिनि। हू चुप। त उभय भारती चएसि थी हार स्वीकार कयो। तव्हां चओ मां जवाबु नथो ॾेई सघां, मूंखे कुझु ख़बर ई कान्हे। शंकराचार्य चएसि थो मां जवाबु ॾींदुमि, पर मूंखे मोहलत खपे, मूंखे समय खपे। अगरि ॾेई सघे 1 महीने जो समय मूंखे ॾे त मां तोखे हर सवाल जो जवाबु ॾींदुमि, न ॾी त तुंहिंजी मर्ज़ी। हुन जी समय ॾिनो। हिन सोचे कि हाणे अनुभव करणु वेंदो त ज़रूरु कंहिंसां मिलंदो, कंहिं स्त्रीअ सां। बिना अनुभव जे ॿुधी करे त कोन ॿुधाए सघंदो। अॻे ईअं न थींदो हो कि केवल ॿुधी करे पढ़ी करे ज्ञान बांटियो वञे, अनुभव सां ई थींदो हो। त अनुभव जीअं ई कंदो चवंदासीं हाणे छाजो सन्यासी, हाणे तूं बि गृहस्थी थी वे। पर शंकराचार्य हिकु ॿी टेक्निक इस्तेमालु कई। बनारस जो राजा गुज़ारे वियो हो, जंगल में वियो हो शिकार खेॾणु, हुनजो लाश हुते पियो हो। शंकराचार्य पंहिंजो शरीर छॾे करे हुनजे शरीर में प्रवेश कयईं। राजा जे हिकु सूक्ष्म शरीर थींदो अथव अंदरि, हीउ शरीर पंहिंजे शिष्यनि जे हवाले करे ऐं हुनजी आत्मा सूक्ष्म शरीर निकिती हुन राजा जे शरीर में वई। उहो राजा उथी खड़ो थियो, शरीर राजा जो पर अंदरि हो शंकराचार्य। उहो वापसि पंहिंजे महल में आयो, राणीअ सां मिलियो माना मिलियो, हुन सां विहार कयईं, घुमियो फिरियो। राणीअ खे ऐं वज़ीरनि खे लॻो कि राजा मटिजी वियो आहे कुझु, यार उहो राजा कोन्हे, ही हिंसक लड़ाई करण वारो उहो राजा कोन्हे, कुझु ॿियो आहे। वो सॼो ज्ञान हासिल करे अनुभव करे शंकराचार्य वापसि पंहिंजे शरीर में आयो ऐं अची शास्त्रार्थ में पहुतो। ऐं उभय भारती खे चयईंसि हाणे कुझु तुंहिंजो कहिड़ो कहिड़ो सुवाल आहे। पोइ हुन सभु सवालनि जा जवाब ॾिना। काम सां संबंधित, गृहस्थ में बि कोन वियो, शादी बि कोन कई, पर ज़रूरी बि हो त अहिड़े तरीक़े सां हू पंहिंजो शरीर कुंवारो ई रखियईं, कुंवारी काया, पंहिंजी काया कुंवारी रखियईं। ॿिए जे शरीर जो उपयोग करे अनुभव हासिल करे आयो ऐं जीते वियो। पर उभय भारती चएसि थी हे शंकराचार्य तव्हां जीते विया, असां हार स्वीकार कईसीं, पर मूंखे ख़बर आहे तव्हां हाराए चुका आहियो। भली तव्हांजो शरीर हिते हो पर मन त वियो। तव्हांजो सूक्ष्म शरीर जेको आहे उहो छा थींदो आहे, मन जो, माना तव्हांजो मन त भोगे आयो न, तव्हांजो सूक्ष्म शरीर वियो ऐं अध्यात्म मार्ग में मन जी वैल्यू आहे। अध्यात्म मार्ग में सूक्ष्म शरीर जो ई ॾिठो वेंदो आहे कि सूक्ष्म शरीर कहिड़ो आहे। संसार में ॿाहिरियों शरीर मायने रखंदो आहे कि माण्हू ॿाहिरां कीअं थो नज़र अचे, पर अध्यात्म मार्ग में सूक्ष्म शरीर इन जो कहिड़ो आहे। त उहा चएसि थी भली जगत खे ख़बर आहे कि तव्हां खटे विया, पर मां मञींदसि तव्हां हाराइजी विया। मन त भोगी आयो न, बिना भोगे तव्हांखे ख़बर ई कोन पई संसार जी गृहस्थीअ जी। संसार में रहण, गृहस्थ जीवन अपनाइण
इन लाइ भगवान मना कई कान्हे। ईअं हुजे हा त भगवान गृहस्थी अवतार छो वठे हा, राम कृष्ण की शादी छो कना, ते गृहस्थ में रहूं ऐं परमात्मा जो चिंतन निरंतर रहे। ॿियो थोड़ो होश पूर्वक अगर असां गृहस्थी जीवन जीअंदासीं, होश पूर्वक भोग भोगींदे, त असां कुंवारा ई मञा वेंदासीं, ब्रह्मचारी मञा वेंदासीं। अगर असांजो सूक्ष्म शरीर परमात्मा में रमण करे थो, ब्रह्म में रमण करे थो, त असां ब्रह्मचारी आहियूं। तो कोशिश इहा रहे कि असांजो मन न भिटके। भाई अगर शादी न कंदासीं त मन एतिरो भिटकंदो है, जिन न कई आहे उन्हनि जी शक्लूं ॾिसिजो कॾहिं। अहंकार त हूंदनि ई हूंदनि, पर एतिरा मोह मूढ़ हुननि खे ख़बर ई कान्हे कि संसार छा आहे, गृहस्थ जीवन छा आहे, कीअं ॾे वठि कबी आहे, कीअं आय जो आदर कबो आहे, कीअं महिमाननि जे लाइ सभु कम छॾे लॻी वञिबो आहे। इन में उहे तपिया ई कोन्हनि, इन अग्नीअ में हुननि पंहिंजो पाण खे सिंगारियो ई कोन्हे। केवल उहे ॿियनि जी बुराई कंदा अथव, अहिड़ा माण्हू आलोचना कंदा अथव। उहे ईअं लॻंदो आहे उहे सामान्य दुनिया खां अलॻि आहिनि, हिन दुनिया जा, हिन समाज जा हिसो आहिनि ई कोन। वो केवल विश्लेषण कंदा रहंदा आहिनि, पढ़ाई प्रचार कंदा रहंदा आहिनि, उसने ऐसा किया, उसने ऐसा किया। गृहस्थ जीवन वारे खे ख़बर आहे उतार चढ़ाव खां पोइ कि सार ॻाल्हि छा आहे, कि संसार आख़िर आहे छा, आहे छॾण ई जहिड़ो, संसार खे छॾणो ई आहे, पर इहो पोइ छॾे सघिबो जॾहिं ॼाणे वठिबो। हिकिड़ो गुरु ऐं शिष्य वञनि पिया केॾां, त मींहुं बरसाति पई पए ऐं नदी फुल भरियल हुई। हिकिड़ी स्त्री युवती, उनखे नदीअ जो हिन पार वञिणो हो, त उहा हिननि खे आग्रह थी करे कि मूंखे बि वठी हलो नदीअ जो हुन पार, मूंखे हुन पार छॾे अचो। त गुरु शिष्य खे चएसि थो टच न कजांसि, असांजे हुन जे खिलाफ़ आहे, संन्यास धर्म जे खिलाफ़ आहे। छोकिरो कंफ्यूज थी वियो, नौजवान शिष्य थोड़ो अॻिते वधियो, गुरुअ जी आज्ञा मञी, पर वरी पुठियां मुड़ी निहारी छोकिरी बार बार आग्रह पई करे, मूंखे बसि नदीअ जो न पार छॾे तव्हां हली हलिया वञिजो। छोकिरो वापसि मुड़ी आयो, सोचे हिते पाण खे वधीक हिन सां ख़तरो आहे। छोकिरो हुनखे कुल्हे ते चाढ़ियो, गुरुअ जो जेके भेरूं थींदियूं आहिनि न, भेरूं इहे मथे थी वियूं, नक फूलजण लॻो। छो त जेतिरो भरियल हो अंदर वासना, उहो क्रोध जे रूप में प्रगट पई थिए कि असां जीवन में कॾहिं स्त्रीअ खे आश्रम में अचण तक न ॾिनोसीं। ऐं ही अॼुकल्ह जा अहिड़ा शिष्य, अहिड़ा शिष्य पर चए गुरु कुझु कोन पियो। गुरु अची मां हिन जो त्याग कंदोमांसि, शिष्य खे नदी पार ते चवंदोमांसि हाणे तूं वञ, तूं हाणे लाइक़ु कोन आहीं। हाणे जेको आहे नदी पार कई ॿिन्ही, उन शिष्य जेको आहे उन स्त्री खे लाथो ऐं चयसि तूं वञ। स्त्री धन्यवाद ॾेई हली वई। हाणे शिष्य ऐं गुरु ॿई पंधु पंधु हलनि पिया। अॻिते हली करे गुरुअ चई हाणे भैंसा ॿिया शिष्य आहिनि बि कोन, आहे हिकिड़ो ई, थोरो थधो थी चुको हो, कमु बि इहो ई ईंदो आहे, जोर बोर इहो ई ईंदो आहे, त छॾियांसि कीअं, सम्झायांसि थो। चएसि थो बेटा तोखे उन स्त्रीअ खे कुल्हे ते न चाढ़णो हुई, गोद में खणी अचणु न खपंदो हुई। अॻिते गुरु अञा कुझु चए त शिष्य चएसि थो साईं उन स्त्रीअ खे त मां नदी पार करे लाहे छॾे ॾिनो, पर तव्हां अञा तक खणी पिया था अचो। मां त हुनखे उते ई लाहे छॾे ॾिनो, त अञा तक खणी आया आहियो हुनखे हेसिताईं, ऐं अञा खणी अॻिते बि वेंदा। त
त मुंहिंजी मर्ज़ी आहे पोइ हिते ई पंहिंजो रस्तो अलॻि अलॻि थी वञे। जिन संसार न ॾिठो, गृहस्थ जीवन न ॾिठो, उहे ई थी वेंदा आहिनि, बसि नफ़रत कंदा आहिनि स्त्रियुनि सां। हाणे स्त्रीअ छा बिगाड़ियो भाई? साधु संत अॻे त आश्रम में अचण बि न ॾींदा हुआ। गुरु अमरदास साहिब जन इहा प्रथा शुरू कई कि स्त्री अचे सत्संग में, आश्रम में भी अचे, दरबार में अचे, ऐं मुंहुं ढके न, मथो ढके। मुंहुं घूंघट जेको हूंदो हो, ये घूंघट गुरु अमरदास लाराया सभिनी खां। किसी हसीन की तरफ ये गुलाब फेंकूंगा। पर्दा है, पर्दा है, पर्दा है, पर्दा है, पर्दा है, पर्दा, पर्दा है, पर्दा, पर्दे के पीछे पर्दा नशी है, पर्दा नशी को बेपर्दा न कर दूँ। तू तो अमरदास मेरा नाम नहीं, पर्दा है पर्दा, पर्दा है पर्दा, पर्दे के पीछे पर्दा नशी है, पर्दा नशी को बेपर्दा न करे। तू तो अकबर मेरा नाम नहीं, पर्दा है पर्दा। मैं देखता हूँ जिधर मैं तेरे गुस्से को ठंडा ना कर दूँ। पर्दा नशी को बेपर्दा न करे। तू तो अकबर मेरा नाम नहीं है, पर्दा है पर्दा। गुरु अमरदास इहो कमु कयो, पर्दा नशी खे बेपर्दा करे छॾियो, घूंघट हटारायो ऐं ॾाढो सुठो कमु कयईं, उपकार कयईं। त अॻे आश्रमनि में साधु संत स्त्रीअ खे अचण बि कोन ॾींदा हुआ, त ओतिरो ई क्रोध दमन थींदो त क्रोध त ईंदो ई। गुरु नानक खे क्रोध कॾहिं असां न पढ़ियो आहे भाङनि में कि कॾहिं गुरु नानक खे क्रोध आयो हुजे।
एक दफ़ो केवल गुरु नानक के आह दर्दी दहा निकती हुई, एती दर्द न पाया। जॾहिं ज़ुल्म पिया थियनि विदेशियुनि जा, जेके मुग़ल बाबर अत्याचार पियो करे, त गुरु नानक परमात्मा के चयो हो तोखे जरा सी भी दया नथी अचे, हेॾो जेको थिए तो ज़ुल्म धरतीअ ते, तूं आई किथे गुम थी वियो आहीं छा? बाक़ी क्रोध गुरु नानक में असां न ॾिठो, छो त गृहस्थी हो, कोई दमन कोन हो, का भीतर वासना कोन पई पलिजे, का इच्छा कोन हुई, सांसारिक इच्छाऊं उन जूं ख़त्म थी चुकियूं हुयूं, छो त सभु ॾिसी चुको हो। गुरु नानक हिननि खे ॿुधाए पियो थो सिद्धनि खे, ऐं सिद्ध वाइड़ा पिया था थियनि कि कहिड़ी जुगत आई आहे कि गृहस्थ में रही करे भी कुंवारी काया बरक़रार रही सघे थी, गृहस्थ में भी रही करे। गुरु नानक चयसि तो उहो ई त ॿुधायां मां पियो थो कि असां गृहस्थ में रही करे हरि नाम जपे करे परमात्मा सां प्रीत करे ब्रह्मचार्य वारी अवस्था प्राप्त कंदा आहियूं। कुंवारी काया जुगत, असांजी कुंवारी काया हुअं त अपवित्र आहे, भाई काया तो ब्रह्मचारी जी भी अपवित्र है ना, भली शादी न करे काया तो पवित्र थी नथी सके ना, शरीर तो अपवित्र ही है, पंजन तत्वन जो ठहन, पर तव्हां जंहिंखे ब्रह्मचर्य था चओ त असां ब्रह्मचर्य भगवान जो चिंतन करे उन जो सुमरण करे ऐं ब्रह्मचर्य करे वठंदा आहियूं न। भगवान सां जुड़णो लक्ष्य आहे या ब्रह्मचर्य लक्ष्य आहे, शादी न करण लक्ष्य है। सिद्ध तो पाण भुलिजी चुका हुआ भगवान के। गुरु नानक चयसि तो असां त यादि कंदा आहियूं गृहस्थ में रही करे, असां भगवान के कोन छॾियो आहे। असां गृहस्थ छो त शरीर आहे न, त शरीर सां गॾु कुछ नियम लागू आहिनि। शादी भी उन में हिकु नियम आहे, संसार जा इन शरीर की कुछ आवश्यकताऊं आहिनि, इन शरीर के कुछ खपे, त शरीर ॾिनो आहे परमात्मा, त उनके जेको खपे वो ॾियण, वो भोगण में का बुराई कान्हे। परमात्मा न विसरे, उन मालिक जो चिंतन बणियो रहे। गृहस्थ में रही करे परमात्मा के पुकार, ओट अछोना तो बिन मुझो चवे नथर ने प्यार तू पहजो, दर न छड़ी दस सतगुर तुझो, तार तू भवसागर मातार आयस सतगुर तुझे द्वार, तार तू भवसागर मातार आयस सतगुर तुझे द्वार, तार तू तार तू भवसागर
आयस सतगुर जे द्वार तार तू ओ साईं। दर्शन जी अभिलाषी आया तो दर्जी मादासी आया दर्शन जी अभिलाषी आया जन्म जन्म का प्यासी हाणे एक प्रश्न पुछी करे सत्संग के विराम दिया तमाम केर अहिड़ो आहे जंहिंखे गृहस्थीअ जो जेको हिकु सुख आहे गृहस्थीअ जो हू काम वारो उनखां वधीक सुख सत्संग में ईंदो आहे। हलो मन में पाण ई निर्णय कयो छा तव्हांखे सत्संग में एतिरो आनंद ईंदो आहे जेको हुन सुख खां वधीक आहे? मूंखे ईंदो आहे। मुंहिंजे लाइ पहिरें नंबर ते हे आहे सत्संग। अच्छा जॾहिं असांखे वॾो सुख मिलंदो आहे त नंढो सुख छॾाइजी वेंदो आहे या न? गुरु नानक जी शिक्षा इहा ई अथव कि शुरूआत भली संसार जे सुख खां कयो पर उनखां मथे बि त अॻिते बि त वधो। अॻिते सुख अथव हीअ असली ब्रह्मचर्य अथव इहो जंहिं ॾींहुं तव्हांखे सत्संग में सुख मिले ऐं उन सुख जे अॻियां हू सुख तव्हांखे नंढो लॻे। हा सत्संग न मिले पोइ त उहो ई सुख वॾो आहे सांसारिक पर सत्संग में असांखे आत्मा जो आनंद मिले ऐं हू सुख नंढो लॻे त सम्झो गुरु नानक जी शिक्षा ते तव्हां हलण लॻा। उनखे चइबो आहे ब्रह्मचर्य। ब्रह्मचर्य हे आहे न असां ब्रह्म में रमण था कयूं परमात्मा जे इर्द गिर्द था घुमूं परमात्मा सां जुड़ण जी कोशिश था कयूं इहो ई त आहे ब्रह्मचर्य। उनखे ब्रह्मचार्य चयो वियो आहे जंहिंखे काम सताए न। फर्क़ु सम्झिजो काम सताए न चरियो न थी वञे माण्हू पागल न थी वञे जंहिंखे काम सताए नथो सघे डिस्टर्ब नथो करे भली शादीशुदा आहे भली करे भी थो पर उनखे सताए नथो त उहो ब्रह्मचारी आहे। हिते वाणी खे विराम था ॾियूं। जप साहिब जी 28वीं पौड़ी काया कुंवारी काया जुगत अञा 28वीं पौड़ी हली रही आहे। अॼु असांजे विच में नई कुंवार बि आई आहे त नई कुंवार खे कुंवारी काया जो अर्थ सम्झ में आयो हूंदो। गृहस्थ जीवन जी केॾी महानता आहे हिनखे सम्झ में अचे। असां सभु लॻभॻि हिते गृहस्थी वेठा आहियूं पर गृहस्थीअ जा कुझु अवगुण बि थींदा आहिनि परिग्रह माना जमाखोरी इहे सभु हटाइणु खपे। गुरु नानक जी शिक्षा यादि रखिजो किरत करो वंड छको नाम जपो। असली गृहस्थीअ खे इहो करिणो आहे महिनत करे विरहाए ऐं हरि नाम परमात्मा जो नाम जपे त वरी अॻिते पाण पोइ ॿुधंदासीं। जुगत डंडा परती डंडो सम्झंदा आहियो डंडा इहो पोइ ॿुधंदासीं।